चाचा आकाश ॻाल्हायो, दादा जामी ॻाल्हायो। सभिनी खां पहिरियों त दादा इसाक जी ऐं हिते वेठल सभिनी भाइरुनि जी ऐं मुंहिंजूं जेके दोस्त वेठियूं आहिनि उन्हनि जी थोराए थी आहियां जो तव्हां सभु हिते हली आया असां सां गॾु वेठा आहियो। सभु उहे ज़हन जेके सोचनि था, जेके लाशारी साहिब जे मैसेज खे या उनजे किरदार खे या उनजी रोशनी खे सम्झनि था, उन्हनि सभिनी जी दिलि जे गहराइनि सां थोराए थी आहियां। वॾी महिरबानी। मूं दादा इसाक सां इज़हार कयो त हर दफ़े प्रोग्राम थींदो आहे बाबा जे हवाले सां, त असां हू तव्हां SMS कयो दादा खे दुबई में ई हुयमि त दादा मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन दफ़े असां तव्हांजे अङण ते अची हीअ यादगिरी जेका आहे हुनखे ताज़ो कयूं। अदा चयो त मतिलबु सोचे बि न वधीक 2-3 सेकेंड्स बि न वरितई, चई त हा मोस्ट वेलकम, बिल्कुलु भले अचो। मूंखे एॾी ख़ुशी थी, मां चयो शायदि तव्हां सां मां जॾहिं बि बाबा जे अदबी हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदी आहियां, जिथे बि ॻाल्हाइणु चाहींदी आहियां, त मां हमेशह फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी धीउ ऐं उहा धीउ जेका उनजी दोस्त वधीक हुजे ऐं उनजी जेका सो उनजा पना संभालींदड़, उन्हनि जूं शयूं संभालींदड़, दड़का बि ॾाढा खाईंदी हुअमि, इन करे जो उन्हनि जूं तमामु इम्पोर्टेंट शयूं कॾहिं कॾहिं हेॾे होॾे बि थी वेंदियूं जॾहिं महिमान घर में ईंदा। ऐं असां वटि महिमाननि जे अचण जी रिवायत शुरू खां वठी रही आहे। ईअं त कॾहिं थियो कोन्हे जो कोई अचे ऐं घर में कंहिंजो मूड ख़राबु थी वञे ऐं वेलकम न चइजे, भलीकार थींदो, हमेशह भलीकार थींदो। ऐं मुंहिंजो नंढपण चाचा आकाश जेको आहे सो दरवाज़ो खोलींदी हुअमि त चाचा बीठो हूंदो, गाड़ी कार ते ईंदो, उहो बि मूंखे यादि आहे मुरीद ॻोठ वारे घर में। सो शायदि इहो ई सबबु आहे जो जॾहिं बाबा जो एक्सीडेंट थियो त हुननि जा बैंक अकाउंट्स, हाणे असांखे त ख़बर कान हुई ओचिते वारी जेका शइ थिए थी उहा मतिलबु सडन डेथ जेका आहे उहा हिकिड़ो सरबराह हिकिड़ो माण्हू, मतिलबु सिंध सां त हुनखे बेनतहा मोहबतूं हुनजो इज़हार अदा जामी ॾाढी तफ़सील सां करे चुको आहे। मां उनजे घणे तफ़सील में कोन वेंदसि, मूं वटि तमामु घणी यादगिरियूं आहिनि। मूं वटि पर्सनल जेकॾहिं ॻाल्हियूं मां कंदमि त उन में बि मतिलबु मां केतिरी देरि ताईं ॻाल्हाए सघां थी, पर मां थोरो थोरो उनजे अदबी हवाले सां ज़िक्र करे पोइ वरी मां मतिलबु तव्हांखे बाबा जी हुन सां मुंहिंजो कहिड़ो रिलेशन हो, हुनजी कमिटमेंट खे मूं कीअं ॾिठो। बाबा जो आख़िर में ईअं थियो जो 93 में उनखे हिकिड़ो स्ट्रोक थी पियो, बाबा खे मतिलबु अदरक जो हिकिड़ो असरु थी वियो। सो हुन में हिकिड़ी दावत मां मोटी आयो त ॻाल्हाईंदे मूं बाबा खे साम्हूं खां बि ॾिठो त मूंखे लॻो त बाबा या त मज़ाक पियो करे, छो त मज़ाक करण जी आदत ॾाढी हुअसि। मतिलबु बाबा तव्हां मज़ाक था कयो? त अम्मा बि मूंखे चयो मज़ाक थो करे या मतिलबु हिनजी अखि में मतिलबु फ़र्क़ु आहे। बाबा जी अखि बिल्कुलु मतिलबु फेस में फ़र्क़ु न हुयो, जिस्म सम्झो बिल्कुलु ठीकु हो, पर अखि में हुनजो घणो असरु असांखे नज़र आयो। त मूंखे अम्मा खे चई त तव्हां ॿई वेहो हिते, मां मज़ाक नथो कयां, अॼु मां मज़ाक नथो कयां। त असां चयो ख़ैरु त आहे, छा थियो आहे? जी मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, पर एॾी परेशान थियण जी ॻाल्हि कान्हे का, सभु ठीकु थी वेंदो। ऐं सुभाणे मां अपॉइंटमेंट वरितो आहे। बाबा जी ट्रीटमेंट हली ऐं उन में डॉक्टर हुनखे सख़्ती सां मना कयो त लिखिणो न आहे, जंहिं ते ज़ोर न आहे ॾियणो ऐं लिखिणो न आहे। हाणे उन खां पोइ मुंहिंजी ड्यूटी शुरू थी। हाणे मुंहिंजी राइटिंग का एॾी सुठी कान हुई, मां 9th में हुयमि, मैट्रिक में हुयमि, मैट्रिक जा मतिलबु मुंहिंजा आख़िरी के 2-3 महीना हुआ। सो मूंखे चई त हाणे तूं अॼु खां वठी तुंहिंजी ड्यूटी शुरू थी आहे, मूंखे डॉक्टर मना कयो आहे तोखे लिखिणो न आहे, तूं लिखी कोन सघंदमि। तूं पोइ बाबा हुते मुंहिंजे भरिसां ई हूंदो, लेटियो पियो हूंदो, पोइ मूंखे डिक्टेट कराईंदो त हाणे तूं लिखंदी वई। त बाबा जा एडिटोरियल्स मूं जेको आहे सो 2-3 महीननि ताईं मूं बाबा जा एडिटोरियल्स लिखिया, जेके ऐं उनखे लिखंदे जो मूंखे मज़ो ईंदो हुओ। मतिलबु मां एॾी का समझदार बि न हुयमि, मां का इंटेलेक्चुअल बि न हुयमि, मां हिकिड़ी नॉर्मल धीउ हुयमि, पर मूंखे जो मज़ो ईंदो हुओ, मतिलबु उन ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त उहे जेके एडिटोरियल हूंदो हुओ जा मां पढ़ंदी आहियां, त इहे मतिलबु ज़ाहिर ख़्यालु ऐं ॿोली सभु कुझु बाबा जो हुयो, पर सिर्फ़ु उनखे लिखत पे मूं पिया आंदो। सो मूंखे उहो कमु कंदे मतिलबु बेनका ख़ुशी बि थी। असां सां मतिलबु सारंग सां असां मतिलबु गॾिजी क्रिकेट खेलंदो हुओ। 2-टे दफ़ा सारंग इहो एतिराज़ु कयो त भई अधी त छोकिरी आहे ऐं उहा क्रिकेट छो थी खेॾी? त चई त छो अधी छोकिरी आहे क्रिकेट न खेॾंदी? पोइ अधी छोकिरी आहे त पोइ अधी खे जेको आहे सो सभु कुझु मतिलबु हुनखे चुप कराए विहारे छॾियूं, अधी जेको चए थी उहो ई करिणो आहे। हिकु दफ़ो मूंखे चङी तरह यादि आहे त असां ॻोठ पिया वञूं। हाणे मां मतिलबु हिते वॾी थियमि त मुंहिंजे ॾाॾे बाबा असांजे ॻोठ राज जा माण्हू सभु, मुंहिंजो चाचा सचल जेको आहे नंढो, उहो वरी असां ते हुजत बि घणी कंदो। उन मूंखे चयो त तूं जेको आहे सो हाणे बुरको पाए मूंसां ॿाहिरि हलंदी कर, जॾहिं बि मतिलबु शहर में ॿाहिरि निकिरूं गाजी खाड़ जी हिटिन में तूं बुरको पाए। सभु पुछनि था त इहा फ़क़ीर जी धीउ आहे। सो मां वरी मूंखे पक हुई त वेंदमि त फॾो ज़रूरु थींदो। हिन दफ़े मां बाबा सां वेही कंसल्ट करे हुननि सां सॼी ॻाल्हि करे, मुंहिंजे बाबा मां पोइ वारे बि वई हुअमि त मूंखे चवनि था बुरको पाए, पर मां तॾहिं न पातो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मां छा कयां?
इहो त वॾो मसइलो आहे, पोइ इन ते वाक़ई असांखे सोचणु खपे ॿिन्ही खे। सो ॾाढी गंभीरता सां मूंखे खिली ऐं चयईं त मां छा थो चाहियां उनखे तूं छॾे ॾे, तूं छा थी सोची, तुंहिंजो छा ख़्यालु आहे, पोइ तूं बुर्को पाइणु चाहीं थी? त मां चयो मां बुर्को त खणी पाए छॾियां, तव्हां चवंदो त पाए छॾ, न पर मां जे पातो त पोइ मां हली त कोन सघंदमि, मां किरी पवंदमि। एॾो खिलियो मूंखे भाकुर पाए चयईं त तूं हितां वञी थी, मुंहिंजे बाबे खे मुंहिंजे ॾाॾे मोहम्मद हसन लाइ मूंखे मैसेज ॾिनई त उनखे जेको आहे वञी चइजां त मूंखे बाबा चयो आहे त बुर्को न आहे पाइणो, पोइ तोखे केरु कुझु बि न चवंदो। सो इहे मतिलबु बाबा जी तबियत में उनमें हुनजी मतिलबु पालना ऐं हुनजो जेको तरीक़ो हुयो सो बिल्कुलु ई डिफरेंट हुयो, जीअं हुन सहाफ़त में हिकिड़ो मुख़्तलिफ़ किरदारु अदा कयो। ऐं असां हींअर पे अदा जामी चयो त अञा जेको आहे सो फ़क़ीर में जेको साम्हूं आहे उहो थोरो आहे। वाक़ई बाबा जो करियर जेको स्टार्ट कयो उहो लेट 70s में कयो सहाफ़ती हवाले सां, उहो अञा हुनजो उरूज त आयो ई कोन हो अञा, त मतिलबु हुन इहा सॼी जेको जंहिं फ़क़ीर मोहम्मद खे पाण एक्सप्लोर पिया कयूं, जंहिं ते असां था ॻाल्हायूं, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो सम्झो हुनजो इंट्रोडक्टरी पार्ट हुयो। असां हुनजे मेच्योरिटी वारे दौर ते पहुतासीं ई कोन, या असां हुनजो अॻिते वारो दौर त असां हुनजो ॾिठो ई कोन त उहो फ़क़ीर मोहम्मद लाशारी छा हुयो। वाक़ई आइडियाज़ अञा के भंडार हुया। उन महिल हिकिड़ो दफ़ो सिंधी ड्रामो PTV ते ख़बर अथव त अधु मुनो कलाक सिंधी जे हवाले सां हलंदो, पोइ वरी ख़तमु थी वियो त अम्मा खे ॾाढो ॾुख थी पियो, अड़े भला मुंहिंजो टाइम ख़तमु थी वियो आहे, मां सिंधी ड्रामो न ॾिठो। त बाबा अम्मा खे चयो तूं दिलि जाए कर, का ॻाल्हि कान्हे, थोरे अरसे खां पोइ तूं एॾा सिंधी चैनल अची वेंदा जो तूं पाण चेंज कंदीअ त हाणे कहिड़ो सिंधी चैनल ॾिसां ऐं कहिड़ो सिंधी ड्रामो ॾिसां। इहो माना हुनजो विज़न हुयो ऐं इहो हुनजो ख़्यालु हुयो। सभु उहे शयूं थियूं आहिनि, सभु कुझु उहो थियो आहे, TV चैनल्स अची विया आहिनि ऐं असां वटि अॼु सोचण जे लाइ मतिलबु मीडिया आहे, फेसबुक आहे, WhatsApp आहे, असां मिंटनि में हिक ॿिए सां राब्तो करे था वञूं। पर उहा जेका चाशनी आहे, उहा जेका असांखे जीअं अदा चयो त बैटल असां हींअर उन शइ जो ख़्यालु महसूसु कयूं था, उहो बैटल असां जेको आहे सो न करे सघिया आहियूं, या उहा असां वटि समाजी तौर ते ओतिरी सघ सां जेके असां वटि हींअर ख़तरनाक हमला असां ते थियण जी मतिलबु तयारियुनि में आहिनि, उनजी उनजी मज़ामत लाइ असां वटि एॾो को पुर असर ऐं एॾो को जेको आहे सो गहरो आवाज़ु कोन्हे जेको उनखे उनजी मज़ामत करे सघे। सो ऐं मुश्ताक जी इन ॻाल्हि सां बि इलाही मुतफ़िक़ आहियां। बसि चवण जी ॻाल्हि इहा आहे त असां अॼु फ़क़ीर मोहम्मद लाशारी खे यादि करण जे लाइ जेके गॾु थिया आहियूं सभई, उहो ज़रूरत आहे। असां पंहिंजे हीरोज़ खे, जीअं सारंग चयो त हीरो डाई यंग, सो हीरोज़ खे असां जॾहिं यादि न कंदासीं त उहे क़ौमूं जेके आहिनि उन्हनि जी छा वञी बचंदो। मतिलबु असां पंहिंजे हीरोज़ खे विसारे छॾियूं त असां पंहिंजे पाण खे विसारे छॾियूं, पोइ बाक़ी ज़िंदगी जो को मक़सदु मां नथी सम्झां त रहे थो। बाक़ी हिकिड़ी ॿी यादगिरी जेका आउं तव्हां सां शेयर कंदसि, जॾहिं जुलाई जो महीनो शुरू थियो त हिकिड़ी अजीब बेचैनी हुई। मुंहिंजी पुफी कुलसुम ऐं बाबा अम्मा ऐं मां असां टिनी चइनी ॼणनि खे महीने खां अॻु में मतिलबु निंड कोन पई आई, ऐं उहो रीज़न सम्झ में न पिया आयो त मतिलबु इहो हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे ऐं अंदरि में हिकिड़ी अजीब उदासी आहे, पर इहा कहिड़ी कैफ़ियत आहे, छा पियो थिए। सो जेॾी महिल ॾिसां बाबा जे कमरे जी लाइट खुली पई आहे त वरी वञा बाबा लिखो पिया, जॾहिं मां लिखण मां पूरो करे छॾियो आहे, पर अलाए छो सुम्हण जी कोशिशि कयां थो पियो, थकल बि ॾाढो आहियां पर निंड कोन थी अचे। सो अजीब माना उहा बेचैनी वारी कैफ़ियत सम्झ में कोन पई आई। 17 जॾहिं बाबा वञे पियो इस्लामाबाद 15 जुलाई मूंखे यादि आहे त मुंहिंजी हमेशह आदत हूंदी हुई शुरू खां वठी, माना जीअं मूं होश संभालियो त बाबा जॾहिं तयारु थी घरां निकिरंदो त उनखे मां पूरो टाइम हुनखे अटेंड कंदी हुअमि। उहो जीअं ॿिली जीअं फिरंदी पई आहे ईअं हुनजे आसपास पई फिरंदी हुअमि, त कुझु खपेसि न, को पनो न विसारे वञे, का शइ न विसरी वञेसि त ईअं पई फिरंदी हुअमि। पोइ जोराबा सॼा मतिलबु हुनजी किट कपिड़ा हुनजी मां ड्रेस डिज़ाइनर बि मां हुयमि, मुंहिंजी पसंदि सां शलवार कमीज़ पाईंदा त मुंहिंजी पसंदि सां पैंट शर्ट वठंदा त मूंखे वठी वेंदा, हल तूं ॿुधाए त कहिड़ा जेको सो वठां। अम्मा चवंदी त तुंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी आसान थी वई आहे, त सॼी ज़िमेदारी तो संभाले वरिती आहे पंहिंजे पीउ जी। सो उहो मतिलबु हुनजो एॾो गहरो माना मूं सां रिश्तो हो। त सभु चवंदा आहिनि त फ़क़ीर मोहम्मद तुंहिंजो पीउ हुयो, मुंहिंजो पीउ त बेशक हुयो मुंहिंजो, पर मुंहिंजो हुन सां मतिलबु जीअं इश्क जीअं चइजे न, माना पीउ अहिड़ो पीउ जेको एॾो प्यारु ॾिए जो माना एॾी अहमियत ॾिए, माना हिन सिंधी समाज में जिते त बुर्को पाए औरत खे हलाए त, जिते भेणुनि खे क़तल करे छॾिजे, जिते न्याणियुनि जी ॻाल्हि ई न ॿुधिजे, माना ॻाल्हि ॿुधण त परे जी ॻाल्हि आहे, उते वेही माना मुंहिंजी एॾी परवाह करे। हिकिड़ो दफ़ो देरि सां आयो घर, मां पुलिस वारी लॻी वेठी हुजां, कावड़ी वेठी हुजां, तव्हां एॾी देरि कई आहे, हेतिरा मिंट, हेतिरी देरि, उहो अच्छा हिकिड़े मिंट जो मूंखे हिसाबु ॾिनई त मां हिन मीटिंग में हुयमि, उन खां पोइ हिते वियमि, हुते वियमि, मां हैरान थी वियमि। अॼु जॾहिं मां सोचींदी आहियां, जॾहिं मां प्रैक्टिकल लाइफ में आहियां त हुनजे लाइ मतिलबु हुन महिल दड़को ॾेई छॾे हा, मूंखे कुझु बि चई छॾे हा त मां तूं केरु थींदी पुछण वारी,
पर हुन मूंखे वेही हिसाब किताब ॾिनो सॼी ॻाल्हि जो, एॾी अहमियत एॾी मोहबत, माना उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़क़ीर मोहम्मद लाशारी करे सघे थो, ॿियो को बि माण्हू नथो करे सघे। सो मां उहो तव्हां सां हिकिड़ो वाक़ियो शेयर पियो करणु चाहियां। जंहिं ॾींहुं बाबा घरां वञे पियो, त हुननि सां पोयां वञण वारी मुंहिंजी आदत हमेशह, अस्पा बेंगलोर में असां रहंदा हुआसीं, बाबा वरसा जो ॿी घिटी में घरु हूंदो हो। सो हुन ॾींहुं को ड्राइवर मोकल ते वेलो हुयसि, अलाए गाॾी शायदि बाबा वरसा जे दर ते बीठल हुई, त घिटी मां बाबा जीअं घरां निकितो त निकिरी ऐं निकिरी जो वियो, त जेतिरी देरि ताईं वियो पए, वेंदे 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 हुनजी अखि जेका हुई उहा मुंहुं में हुई, माना वञे त हुन पासे पियो पर उहो मुसलसल मूंखे ॾिसे पियो। त मां जॾहिं दर ते मोटी आयसि, मोटी जॾहिं बाबा ईअं मुंहिंजे अखियुनि खां ओझल थी वियो, टर्न थी वियो, त उते बीह मां पंहिंजे पाण खां मतिलबु मूंखे सम्झ में न आई ॻाल्हि। मां चयो बाबा मूंखे एॾियुनि गहरियुनि नज़रुनि सां ॾिठो आहे, मतिलबु दिलि थोरी बेचैन थी ऐं अजीब, उहा अजीब नज़र हुई। मूंखे ख़बर न हुई त मूंखे आख़िरी दफ़ो थो ॾिसे या मां हुनखे आख़िरी दफ़ो थी ॾिसां। त हुन खां पोइ ईअं थियो जो माना 2 ॾींहं राति ताईं माना निंड त कोन पिया आई, पोइ माना इलाही राति एॾी गहरी, मां चयो सावण जी राति एॾी गहरी छो थी, मतिलबु हिकिड़ी अजीब क़िस्म जी गहराई आहे। शाम थी ऐं अम्मा ऐं मां वेठा हुजूं, त न कुझु खाइण ते दिलि चए, न कुझु मतिलबु कुझु घर में करण ते दिलि चए, ईअं मतिलबु अम्मा खे चयो भला थोरो वॉक करे था अचूं, अम्मा हलो ॿाहिरि था हलूं, चयो भला हलूं था। पिणे जी फ़ोन आई, मुंहिंजो हा फ़ोन त आई, चई त मां अॼु अचिणो हुयमि पर हाणे मां अॼु नथो अचां, मां सुभाणे वरी ईंदसि वापसि। सो पर असांजी दिलि न पियो छॾियोसि, उन दफ़े असां ॾाढो ज़िद कयो त बाबा खे न छॾियो, मतिलबु चऊंसि त न वञे, बसि तूं न वञ बाबा, तूं कुझु बि हुजे दोस्तनि खे चओ त हलिया वञनि, तोखे न वठी वञनि। चवंदा हाणे ईअं थी नथो सघे, हुननि सां मां कमिटमेंट कई आहे, मूंखे वञिणो आहे ऐं मां वञा थो। सो बाबा वियो, पोइ फ़ोन जी घंटी वॻी ऐं हुन में चयूं त फ़क़ीर जो एक्सीडेंट थियो आहे। बसि उहा माना ख़बर इहा पई त उहो एक्सीडेंट माना असांजी दिलि खे धकु लॻी वियो त न एक्सीडेंट थियो आहे, पर माना मामूली धकु लॻाइनि ऐं अहिड़ी का वॾी ॻाल्हि कान्हे का, सभु ठीकु थी वेंदो। पर थोरी देरि बसि उहा असांजी दिलि खे ई ख़बर पइजी वई त न कुझु ॿियो थियो आहे, कुझु वरी का वॾी ॻाल्हि थी आहे। ऐं शायदि बाबा ॿिए ॾींहं ते मूंखे यादि न आहे उहा राति कीअं गुज़री, केरु आयो केरु वियो, मतिलबु मूंखे मां रिमाइंड करणु चाहींदी आहियां, तॾहिं मूंखे यादि कोन ईंदी। त सुबुह जे वक़्तु जॾहिं असांखे गाजू खां वठी पिया वञनि, बाबरसा वारा सभु असांखे वठी पिया वञनि, त अदा जामी जी ॻाल्हि वांगुरु हू जिते जिते जंहिं शहर में जितां असां गुज़रियासीं पए, अदा एॾी ख़ामोशी, मां चयो त मुंहिंजो शायदि मुंहिंजो दिलि उदास आहे या असां सभु हुन सदमे मां पिया गुज़रूं, शायदि उनजे करे। पोइ ख़बर पई, माना कुझु वक़्तु जॾहिं गुज़री वियो त उन खां पोइ ख़बर पई मूंखे, जिते जिते माण्हू मिलिया, जिते जिते औरतूं मिलियूं, उन्हनि चयो त असां अख़बार लिकाए पाड़नि मां वठी ऐं वेही पढ़ंदा हुआसीं, त इहो फ़क़ीर मां जो एडिटोरियल आयो आहे। औरतुनि में एॾो शौर, माना एॾी मोहबत हुनखे जेका मोट मिली। ऐं जॾहिं बाबा जो एक्सीडेंट थियो त हुनजे अकाउंट्स में पैसा ई कोन, कंहिं अकाउंट में पैसा कोन। हुन महिल असांखे यकीननि बेइंतिहा परेशानी थी, असां कहिड़े कहिड़े फाइनेंशियल क्राइसिस मां गुज़रियासीं। अहिड़ो दौर बि आयो जो असां वटि खाइण जे लाइ बि कुझु कोन हूंदो, बसि वेठा हूंदा हुआसीं। पोइ मां अम्मा खे चयो, मां चयो मां हाणे असां वटि कंहिं नौकिरी त कॾहिं कई कोन्हे, पर पोइ मां भाउ नंढो आहे, मूंखे त निकिरणो पवंदो। पोइ मूंखे जेको कमु रेडियो ते मिलियो, टी वी ते मिलियो, जिते मिलियो, अख़बार जो मिलियो, पोइ मां कंदी वियसि। ऐं उहो बसि पाण ई हले कीअं मदद बि थींदी वई। शायदि इहा ई बाबा जी मोहबत हुई, जिते वञा पियो त उते मतिलबु मूंखे नौकिरी बि मिली पई वञे, सभु शयूं आसान थी पियूं वञनि। पोइ उहा उन अर्निंग सां अख़बार जा बिल जेके असां महीननि ताईं बि न ॾेई सघंदा हुआसीं, पोइ उहे माण्हू जॾहिं ईंदा त उधर त अख़बार जो बिल बि वठी वेंदा ऐं ज़िंदगी जे ॿारनि जूं पढ़ाइयूं बि पोइ पूरियूं थियूं। पर सभु शयूं पोइ थी वियूं ज़िंदगी में, पर जेको ख़्यालु आहे त उहो ख़्यालु ई रहियो। उन ख़्याल खे शायदि कोई भरे बि नथो सघे। गाॾियूं बि आहिनि, घर बि आहिनि, सभु कुझु आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी हाजी नुसरत लाशारी ऐं साईं जामी चंडी जी महिरबानी ऐं साईं आकाश अंसारी साहिब महिरबानी। तव्हां